सदी, कंप्यूटराइज ज़मानो, दुनिया में अटकल 5 करोड़ सिंधी, सॼी दुनिया में पकड़ियल सिंधियुनि खे वेझो आणण लाइ पहिरियों कदम सिंधु दर्शन। सिंधु दर्शन गाने बजायो, बोली बजायो। This program is sponsored by Supreme Universal Beyond Spaces Vivekanand Education Society. फटाफट को स्पॉन्सर्ड बाय जेट किंग ट्रेनिंग राइट तो करियर ब्राइट। महाराष्ट्र पुणे जे क्रिप्स फाउंडेशन जे करता धरता श्री मनोहर फेरवानी ए ईश्वर कृपलानी जिन जे अगवाणीअ में 21 जोड़न जी शादी करन जे पुण्य कम में 21 लख जो आर्थिक सहयोग देण वारन 100 सपोर्टर्स के सम्मानित करन जो कार्यक्रम थियो पुणे स्थित रॉयल बोर्ड क्लब में। हिन खबर ते नजर हुई सिंधु दर्शन जी मीडिया एसोसिएट माया तुलसियानी जिंजी। फटाफट को स्पॉन्सर्ड बाय सुमन रमेश तुलसियानी चैरिटेबल ट्रस्ट। मध्य प्रदेश सिंधी अकादमी जे पारा भोपाल में मनायो वियो साहित्यकारन के हिमतायन जे इरादे सां अदबी महफिल ऐं मध्य प्रदेश जे शुजालपुर में सुहिणा सिंधी नाले रखियो सिंधियुनि जो समागम जेको हुयो सिंधी अकादमी जे डायरेक्टर ऐं सिंधु दर्शन जे मीडिया एसोसिएट श्री राजेंद्र प्रेमचंदानी जी जे नेतृत्व में। फटाफट को स्पॉन्सर्ड बाय द नवजीवन कोऑपरेटिव बैंक लिमिटेड। महाराष्ट्र जे उल्हासनगर में सिंधु दर्शन पारा उन्हनि जे मीडिया एसोसिएट सुनील गंगवानी जी ॿुधायो त उतां जे शांति प्रकाश आश्रम में मनायो वियो 56 वर्सी महोत्सव। फटाफट को स्पॉन्सर्ड बाय साधना सहकारी बैंक लिमिटेड नागपुर। पूज्य सिंधी साहित्य पंचायत उदयपुर जे प्रेसिडेंट तीरथ दास नेबनानी, वाइस प्रेसिडेंट चेतन दास बेलानी, लक्ष्मण रामचंदानी, परमचंद सावनानी, उर्मिल नंदवानी ऐं रमेश दत्तवानी जिन जे सौजन्य सां हर साल वांगर हिन साल भी सिंधी समाज जे विवाह योग्य युवक युवतियन जो 12वो परिचय सम्मेलन उदयपुर जे संत कंवरराम भवन खबर ते नजर हुई सिंधु दर्शन जी। फटाफट को स्पॉन्सर्ड बाय बी कंधारी प्रॉपर्टीज LLP, ए गिल्ड ऑफ प्रोफेशनल रियल्टर्स। असांजे सिंधी समाज जा अगुणा मेंबर ऑफ पार्लियामेंट स्वर्गीय डॉक्टर चेतराम गिदवानी जिन जो वेझराई में 25 डिसंबर ते महाराष्ट्र जे उल्हासनगर 4 में मनायो वियो जन्म ॾींहुं। व्यापारी एसोसिएशन ऐं सुनील गंगवानी जी जी संस्था सिंधु युवा संगठन पारां, जंहिंमें मुख्य रूप सां शिरकत करण वारनि में हुआ जगदीश तेजवानी, परमानंद गेरेजा, रमेश आहूजा, सुरेश रूपचंदानी ऐं मधु चेतवानी जी। फटाफट को स्पॉन्सर्ड बाय मंगनानी एल्डर्स होम लोनावला।
महाराष्ट्र जे पुणे जी बालक साहित्यकार सुश्री रेखा पोहानी खे साहित्य अकादमी चंडीगढ़ पारां हुननि जी कविताउनि जे लाइ हुननि खे ॾिनो वियो युवा अवार्ड। सिंधु दर्शन ऐं असांजी मीडिया एसोसिएट हीना अगनानी जे पारां हुननि खे लख लख वाधायूं। फटाफट को स्पॉन्सर्ड बाय स्वान ग्रुप पुणे। मुंबई जे खार जिमखाना जे प्रेसिडेंशियल हॉल में डॉक्टर विजय जेसानी ऐं हंसा जेसानी जी जे नेतृत्व में हर साल वांगुरु हिन साल भी रखी वई आर्ट एग्जीबिशन आर्टिस्टिक इम्प्रेशन नाले सां, जंहिंमें पंहिंजी मौजूदगी सां 4 चंड लॻाए मुंबई जी एक्स मेयर अलकाताई केलकर जी, फिल्म इंडस्ट्री जा मशहूर डायरेक्टर सुभाष घई जी, मुरली अदनानी जी, अजीत मन्याल जी, अमर मंचाल जी ऐं नरेंद्र कुकरेजा जी ख़बर ते नज़र हुई सिंधु दर्शन जे मीडिया एसोसिएट विजय जेसानी जी। फटाफट को स्पॉन्सर्ड बाय सुमन रमेश तुलसियानी चैरिटेबल ट्रस्ट। दिल्ली सिंधी अकादमी जे मेंबर ऐं मायना ड्रामा डायरेक्टर श्री दीपक गुरनानी जी जे सौजन्य सां ॾेखारियो पिया स्वर्गीय कमला साहिब जी जो जन्मोत्सव। फटाफट को स्पॉन्सर्ड बाय द नवजीवन कोऑपरेटिव बैंक लिमिटेड। महाराष्ट्र जे अमरावती में वसियल संत सतराम धाम मंदिर में पूज्य रेरकी साहिब सिंध जे संत साईं विक्रम लाल जी ऐं पूज्य शिवधारा आश्रम जे संत डॉक्टर संतोष कुमार साईं जी जिन जो थियो संत संगम। ख़बर ते नज़र हुई सिंधु दर्शन जे मीडिया एसोसिएट दीपक रामचंदानी जी। तव्हीं ॾिसंदा विश्व जे कुंड कुर्छ मां अचण वारनि ॾींहनि में थियण वारनि सिंधी उत्सवनि जूं जानकारियूं ऐं झलकियूं हालचाल ख़बरुनि में। कलयुग जे दौर में सतयुग जो जोर मचंदो हैदराबाद में भागवत कथा जो शोर। जी हाँ, हैदराबाद जे हीरालाल सिंधु सदन में 21 जनवरी खां 28 जनवरी ताईं थी रहियो आहे आयोजन नमो नारायण श्रीमद भागवत गीता जो, जिनजा कथा रत्न आहिनि सभिनी जा प्यारा दीपक शर्मा राजा महाराज जी। मचंदी धूम ऐं वजंदा नगाड़ा जॾहिं मुंबई पुलिस जिमखाना में असां ॾिसंदासीं साईं मास्टर प्रीमियर लीग जा नज़ारा, जिथे क्रिकेट जे रंगमंच में थींदी सभिनी टीमुनि जी तकरार। अचनि पिया सभई खिलाड़ी खणी हौसलनि जी ललकार। साउंड सोल्यूशन जा मैनेजिंग डायरेक्टर श्री सुनील थारियानी ॾेखारनि पिया पंहिंजी भागीदारी, वधाइनि पिया खिलाड़ियुनि जो मनोबल, निभाए पंहिंजी जिम्मेदारी। भुलिजो न तारीख़ 21 जनवरी खां मरीन लाइन मुंबई पुलिस जिमखाना में, छो त रांदि कंदो मुंबई त खटंदो बि मुंबई। स्वेड़ा सिंधी माण्हू स्वेड़ा सिंधी